अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 3 जुलाई सैटरडे। सुबुह जा 11 थिया आहिनि। कमु वारी माई हली वई कमु करे ऐं मां पंहिंजे व्लॉग जी इब्तिदा थी कयां। हीअ ॾिसो, हिन रसीअ ते इहा वल चढ़णु शुरू थी वई आहे। सो इंशाअल्लाह माशाअल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए त हीअ आहिस्ते आहिस्ते वधी वेंदी, हिन ते चढ़ी वेंदी वल। ऐं हीअ कुंड मुंहिंजी जेका रफ़ आहे, हिन जो रंग लथल आहे या जेका बि ख़राबु थी लॻे, इहा सॼी जेका हिन सां प्लांट सां कवर थी वेंदी, त इहो हिन जो जेको बि आहे ख़राबी उहा ढकिजी वेंदी। ऐं उनखां सवाइ हीअ मिटी मुंहिंजी मथे पई, तव्हांखे यादि हूंदो, मथे जेका ॿोरी फाटी पई आहे, सॼा ॿोरी जा ज़रा ज़रा हिन में पिया आहिनि, त इहा मां हेठि लाराई आहे, छो त हूअ मथे वारियुनि कुंडियुनि जे लाइ रखी, हाणे हेठियुनि कुंडियुनि में विझंदमि। हीअं ॾिसो, जीअं पाणी ॾेई ॾेई हिननि में खॾा पइजी था वञनि, मिटी हिननि मां खुटे थी, या हिननि जूं जेके पाड़ूं नज़र थियूं अचनि, त उन्हनि में जेको आहे थोरी थोरी मिटी करे मां इहा सभिनी में विझंदमि। माशाअल्लाह ॿाहिरि लॻी पई आहे, दिलि ख़ुशि थी वञे हिननि सभिनीनि खे वधंदो ॾिसी। ऐं हीअ ॾिसो, मुंहिंजो जेको फर्न आहे केॾो वॾो थी वियो आहे माशाअल्लाह, छो त हिन ते उस नथी अचे। हिन ते उस पई अचे त हे वीचारो थोरो ज़्यान थी वियो ॼण, त हिन जा इलाही पन सड़ी विया जेके मां कटे छॾिया। त हाणे मां हिन जाइ बदिलाईंदमि, इलाही ॾींहंनि खां सोचां थी, पर हीअ कुंडी ठीकु ठाकु हेवी आहे, मुंहिंजे खणण खां चढ़ियल आहे, मूंखे हेल्प खपंदी कंहिंजी। सो ॾिसंदमि, कोशिशि कंदमि त हिन जे लाइ मां कंहिंखां मदद वठां, त जीअं हिनखे मां चङी तरह सां सेट करे सघां ॿिए हंधि। हीअ मनी प्लांट बि मुंहिंजो माशाअल्लाह वधे पियो, छो त हीअ छांव में आहे, ऐं स्पेशली हीअ मुंहिंजो प्लांट जेको आहे उस में पियो त सफ़ा न पियो वधे, हालांकि मूंखे ख़बर आहे त इहो छांव जो ई आहे। ऐं हिन में ॾिसो, हीअ नवां नवां पन निकिरनि पिया, हिकिड़ो हीअ आहे, ॿियो हीअ अधु खुलियो आहे, त अहिड़ा इलाही अथसि हिन में। सो माशाअल्लाह ॾाढो मज़ो थो अचे, इंजॉय थी कयां हिननि सभिनीनि शयुनि खे। सो हाणे हलूं था अंदरि मूंखे छा छा करिणो आहे। ऐं हिन महिल तव्हां ॾिसंदव त तव्हांखे मुंहिंजा लेडी बग्स बि साफ़ु सुथरा नज़र ईंदा, छो त अॼुकल्ह हिननि ते बि महिरबानी थींदी आहे हिन पाइप जे करे। पाइप कढी रखियो अथमि, सो कोशिशि कंदमि त ॿाहिरि पाणी ॾियां। हा, कल्ह मां इन्हनि प्लांट्स खे जेको हुयो भित में कुझु न कुझु ॿधो हो, तव्हां ॾिसंदव, ज़ूम कयां थी मां, टोटल त न पर काफ़ी हद ताईं मां जेको आहे, जेके बि लोह जूं पतरियूं हितां भित मां निकितल हुयूं, उन्हनि सां मां हिननि खे ॿधी छॾियो। सो अञा बि जेकॾहिं ज़रूरत पवंदी त कुझु कोका हणी वठंदमि। सो मूंखे ॾाढो मज़ो थो अचे, जीअं ई ॿाहिरि ॾिसूं था त ॼण ॿाहिरि आयल आहे घर जे साम्हूं साफ़ु सुथिरो एतिरो हिसो। सो हाणे अंदरि हलंदासीं। हिते मां राजिया जे ड्रेस लाइ हीउ कपिड़ो कढी रखियो आहे, इस्त्री करिणो आहे, सिल्क आहे, ॾिसां थी गरारो या शरारो कुझु ठाहींदमि। हीअ पीसिस मां पहिरियों तव्हां सां शेयर कया, हीअ मां लाड़काणे जे सुरिया पधर मां वठी आई हुअमि, एम्ब्रॉयड्रिड ही पैनल्स, जेके मां हिन ते हणंदमि, हिननि कपिड़नि ते। त हिननि जी मूंखे कटिंग करणी आहे, कटिंग करे इहे मां हिन तां लाहे अलॻि कंदमि, त उनखां पोइ इहे मूंखे हिन जे मथां सिबणाइणु आहे। ॾाढो ॾुखियो कमु, तमामु मुश्किल कमु आहे, छो त एॾी सफ़ाई सां मूंखे हणणो पवंदो, पर ॾिसां थी अगरि मूंखां लॻी सघियो, जीअं लॻी सघियो, कोशिशि कंदमि त हिनखे हणां। सो कटिंग त हिनजी करे थी छॾियां, छो त इलाही टाइम थी वियो आहे, लंच बि ठाहिणो आहे, घर जा ॿिया बि कम आहिनि, त हुनखे इस्त्री कंदमि, हिननि जी कटिंग कंदमि, ड्रेस जी कटिंग कंदमि, उनखां पोइ सिबण जो अॼु मूंखे नथो लॻे आसिरो, पर बहरहाल कमु मूंखे करिणो आहे। हींअर सो मां हिते कटिंग स्टार्ट कंदमि। 12:15 थिया आहिनि ऐं मूंखे इलाही टाइम लॻी वियो आहे हिननि ते कमु कंदे। हीअ कटिंग कई अथमि हिननि जी आउटलाइन, उनखां पोइ हिन लाइटर सां, सिंपल जेको सिगरेट वारो लाइटर आहे, उन सां जेको आहे मां हिन जा किनारा थोरा साड़िया आहिनि। आहा, तव्हां ॾिसो, छो त हिन जा जीअं धागा न निकिरनि, ऐं हाणे हे जेको आहे सिलाई करण में आसानु थींदो, पर इंतिहाई केयरफुली कमु करिणो हो, छो त हिन सां कपिड़े में बाहि बि लॻी पई सघे ऐं डिज़ाइन बि सड़ी पियो सघे। सो सिर्फ़ु हिकिड़े पीस जा अञा ताईं जेके किनारा जेके मां फिक्स कया आहिनि, ऐं ॿियो वारो जेको पीस आहे उनजो अञा कमु कयां पई। लाइटर ॾाढो गरम थी वियो त मां हिनखे छॾे ॾिनो, त हीअ अञा कंप्लीट कोन थियो आहे, हिनजो सिर्फ़ु मां थोरो थोरो कमु स्टार्ट कयो। ठीकु आहे, सो हाणे हिनखे फ़िलहालु छॾियां थी, लाइटर एॾो गरम थी वियो आहे जो लॻे थो त हिन में न बाहि लॻी वञे। सो फ़िलहालु हिनखे रखां थी, थधो थिए तेसि ताईं थोरो किचन में वञा, थां वग़ैरह अंदरि कंदमि। इहो हिकिड़ो बेस्ट तरीक़ो आहे कपिड़ो इस्त्री करण या कटिंग करण जो, त टाइम ई न मिलियो आहे मूंखे। मां पूरो टाइम हिननि पैनल्स पैचिस ते कमु कंदी रही आहियां, छो त जॾहिं मां वठी बि आई आहियां त मां चाहियां थी हिन ते लॻनि त हे हिकिड़ो परफेक्ट कंप्लीट ड्रेस ठहंदो। सो हाणे फ़िलहालु रखां थी, किचन जो कमु था कयूं। 1:15 थी विया ऐं मुंहिंजो इहो सिलसिलो जारी आहे।
हिन खे जेको आहे सेट करण जो। सो अञा ताईं पूरो न थियो आहे, थींदो रहंदो इहो। बोड़ मां चाढ़े आई आहियां ऐं हाणे मानी पचाईंदमि। मां पचाई आहे ग्वार ऐं पटाटनि जी भाॼी, मुंहिंजी फेवरेट। ग्वार जेका ही बॉइल थियल पीस थियल हुई ऐं मसालो ठाहे पटाटा हाणे हिन में विधा अथमि। सभु रेसिपीज़ जीअं मां हमेशह चवंदी आहियां त इहे मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहिनि। सो हाणे बोड़ खे त दम आहे, इहो हल्की बाहि ते पचंदो रहंदो जेसि ताईं पटाटा ॻरनि, छो त ग्वार ॻरियल आहे। तेसि ताईं मां जेको आहे हाणे मानी पचाए वठंदसि। 6:45 थिया आहिनि ऐं मां हीअ सिबंदमि राजिया जो गरारो। हुनजी कटिंग मां करे छॾी आहे ऐं हीअ हुन जा 2 पाचा आहिनि। उन्हनि जे मथां मां हीअ पीसिस बि जेके आहिनि उहे अटैच करे छॾिया आहिनि, यानी सिर्फ़ु ईअं पिनअप कया आहिनि। हीअ पिन्स लॻियल आहिनि, तव्हां ॾिसी सघो था, ठीकु आहे। ऐं सेट करे छॾिया आहिनि। सिबंदमि न, अॼु ज़ाहिरा ॾाढी देरि थी वई आहे, टाइम एतिरो न आहे, त इनशाला सिलाई हिनजी मां सुभाणे करण जो इरादो रखां थी। वधीक अलाह खे ख़बर। सो कुझु गपशप कंदासीं, कुझु कचहरी कंदासीं, उन खां पोइ जेको आहे हिन व्लॉग खे कंदासीं ख़तमु। 7 थी विया ऐं अॼु जो ॾींहुं ऑलमोस्ट ख़तम ई थी वियो आहे। 7:30 ताईं अची वेंदी सांझी जी अज़ान। ऐं मिटी जेका हुई मूं वटि, जेको वॾो डस्टबिन भरियल, हाणे हुनखे डस्टबिन त न चवां, बास्केट चवां, छो त उहो हाणे डस्टबिन न रहियो आहे। त उहा अध खां घणी जेका इलाही कुंडनि में पइजी वई। ऐं अञा जॾहिं पाणी ॾींदमि सुभाणे इनशाला, त वरी ॾिसंदमि जंहिंमें थोरी घणी खुटल हूंदी आहे, जंहिंजूं रूट्स नज़र ईंदियूं हूंदियूं, त उनखे कवर करे वठंदमि। सिलाई अॼु न थी सघी, छो त इहे पैचिस जेके हुआ इहे कटिंग करे हिननि जा किनारा साड़े ऐं फिनिशिंग करण में इलाही टाइम लॻो मूंखे। ऐं ॿियो त प्लास्टिक जो लाइटर हो हर गरम पियो थी वञे, त उन मां प्लास्टिक जे सड़ण जी ॼण स्मेल पई अचे, त मां थोरो थोरो कमु करे वरी हुनखे रखी पई छॾियां। सो अल्हम्दुलिल्लाह सॼे ॾींहं में जेको बि कयो तव्हां सां शेयर कयो। सुठो ॾींहुं गुज़रियो हिकिड़ो। गर्मी ॾाढी आहे अॼु, ॿुट हे घुट हे अजीब घुटियल मौसम आहे। हालांकि ॿाहिरि हवा बि ॾाढी आहे, पर उन हवा में बि ॼण मां पघर नथो सुके, अजीब सूरत हाल आहे। सो ॻाल्हाइण लाइ त घणो कुझु आहे, ॻाल्हाईंदमि त वरी वीडियो तमामु घणी वॾी थी वेंदी। ऐं इन करे मां चाहियां थी त इहा भले मुख़्तसिर ई हुजे, त का ॻाल्हि न आहे। खोड़ सारा टॉपिक्स आहिनि जिन ते ॻाल्हाए सघिजे थो, पर इनशाला वरी ॻाल्हाईंदासीं। सो अॼु जो इहो नंढिड़ो व्लॉग आहे, उहो ई ॻाल्हि त कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितर आहे। त इन करे मां इहो तव्हां सां शेयर थी कयां। कमु त काफ़ी देरि कंदी रही आहियां, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन में मूंखे जेको आहे टाइम इलाही लॻंदो रहियो आहे, त कम जी घणी का वैरायटी कोन थी सघी आहे। कोशिशि कंदमि त सुभाणे इहो ड्रेस जेको आहे सिबी पूरो कयां। ऐं बसि मुंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त भली उहो हिकु दफ़ो बि पाइनि न, भले पोइ कंहिंखे ॾेई छॾनि, त मूंखे हुनजी परवाह न आहे। बसि मां उन्हनि जे लाइ चाहींदी आहियां त कुझु न कुझु कंदी रहां। ऐं मां जॾहिं पपेट शो वारियूं जेके पपेट शोज़ पई ठाहियां, त मां उन में लैंग्वेज ते ध्यानु न ॾिनो बिल्कुलु। मां इहो हाणे महसूसु थी कयां त कंहिं फेसबुक ते लिखियो त नाश्तो न चइबो आहे, नेरनि चइबी आहे, ऐं पराठो न चइबो आहे, उफराटो चइबो आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त मां कोशिशि कंदमि त इन्हनि पपेट्स जे ज़रिए ई मां वरी उहा लैंग्वेज बि जेका आहे ॿारनि जी सही करण जी कोशिशि कयां, छो त इहे सिर्फ़ु मुंहिंजा ॿार न, बल्कि ॿियनि जा ॿार बि ॾिसनि था। त सुठी ॻाल्हि आहे त उन्हनि खे इन हिकिड़े रांदि में कुझु लफ़्ज़ सिखण जे लाइ मिली वेंदा, त इहो तमामु सुठो कमु थी वेंदो। सो थैंक यू सो मच जंहिं बि मूंखे इहो आइडिया ॾिनो आहे। सो अलाह से उन्हनि खे ख़ुशि रखे। ऐं मुंहिंजी पंहिंजी बि हुई ख़्वाहिश, जीअं गुल बलोच कमेंट कयो त सिंधीअ में दादी न पर ॾाॾी चइबो आहे। त मां त मूंखे त राजिया जीअं ॿातिड़ी हुई, न ॻाल्हाए सघंदी सही, त दादी ई चवंदी हुई, छो त हुनजी ज़ुबान मां इहो ई निकिरंदो। त बसि हुनजो इहो लफ़्ज़ पको थी वियो आहे। ऐं मुंहिंजे लाइ इहो लफ़्ज़ जेको आहे न पथर ते लकीर आहे। बाक़ी ॿारनि जी करेक्शन जे लाइ मां ज़रूरु इहो मैंशन कंदमि नेक्स्ट कंहिं वीडियो में त सिंधीअ में ॾाॾीअ मां चइबो आहे या ॾाॾी चइबो आहे, ठीकु आहे न। सो इहो हिकिड़ो सुठो वे थी वेंदो टीचिंग जो बि, त ॿारनि खे रांदि में, मज़ाक में, खिल भोग में, हिकिड़े कार्टून्स जे ज़रिए, पपेट्स बि कार्टून्स जी हिकिड़ी शिकिल आहे, हिकिड़ो सबक़ु मिली वेंदो ॿारनि खे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। न करे बि चङियूं ॻाल्हियूं थी वियूं आहिनि, ठीकु आहे न। सो ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसि ताईं अलाह भाई।